उदासी टीवी यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तों खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट ज़बरदस्त अपडेट थियण वारी आहे दोस्तों। इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे अपडेट सही तरीक़े सां समझ अची सघे। दोस्तों अॼु जी अपडेट में पापनगर ड्रामे ते रिव्यू कंदासीं। हिन वीडियो के आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। दोस्तों हलूं था अपडेट की तरफ। तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं ऐं सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा उदासी टेक यूट्यूब चैनल के। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पापनगर ड्रामे में जेको हाणे मल्हार एक्शन ॾेखारिया आहिनि होॾां वरी जेको आहे बलाज खान जा ॿिया दुश्मन भी उनजे पोयां लॻल आहिनि। हाणे मल्हार खे अञा भड़काइण जे लाइ उहे इन जो पासो वठी चुका आहिनि ऐं अॻिते बि उनखे भड़काईंदा त हीउ बलाज खान जो जीअं सिर खणे ऐं बलाज खान जे मिटनि जो रस्तो साफ़ क्लियर थी वञे। ऐं होॾां शेरदिल तिन जो साथ ॾींदो जॾहिं उनखे ख़बर क्लियर पइजी वेंदी, लेकिन सारंग होॾो राबेल उनखे रोके रही आहे ऐं रोकियो आहे। पोइ बि मल्हार नथो विड़े, गुस्सेरो माण्हू आहे, चवंदो आहे त शैतान मुंहिंजे साम्हूं न अचे त भली ॻाल्हि आहे मां न विड़ंदुसि। लेकिन उनखे उन जा जेको आहे न मुसीबत ॻोल्हे मल्हार वटि वञी पुॼंदी आहे हर चकर। अॻिते बि ईअं मल्हार सां जेको आहे न इहे विड़ंदा रहंदा बलाज खान जा माण्हू। बलाज खान हाणे बख़्श कान कंदो मल्हार खे, लेकिन मल्हार खे मारे कान सघंदो, पंहिंजो पूरो ज़ोर लॻाईंदो। हर चकर मल्हार खां हू मतिलबु नुक़सानु खाईंदो।